प्यारा संत वासियो अॼुकल्ह जेके ॾिसो उहो तव्हांखे मोबाइल ते मसरूफ़ नज़र ईंदो। जंहिंजे हथ में ॾिसो टच मोबाइल हूंदी, या माल पियो चाढ़े उन वटि बि हूंदी, जेको ऑफिस में वेठो आहे उन वटि बि हूंदी, जेको कमु पियो करे उन वटि बि हूंदी। टच मोबाइल अॼुकल्ह ज़िंदगी जी ज़रूरत बणिजी चुकी आहे। लेकिन असांजे जेके नौजवाननि अजायो हिन मोबाइल ते वक़्तु विञाइनि था, सॼो ॾींहुं टिकटॉक, यूट्यूब, फेसबुक इहो हलाईंदा रहनि था। उन्हनि करे इहो सोचियो आहे त इहे जेके प्लेटफॉर्म आहिनि, इहे प्लेटफॉर्म तव्हां कुझु पैसा माण्हू कमाए बि सघे थो, का अर्निंग बि करे सघे थो, लेकिन उन हिसाब सां, उन सिस्टम सां, उन चीज़ खे सम्झी ऐं उन क़िस्म जा चैनल ठाहे, उन क़िस्म जा फेसबुक पेज ठाहे ऐं उनखे जेकॾहिं उन ते हलिजे सुठा सुठा कंटेंट रखिजनि ऐं सुठी सुठी वीडियो रखिजनि, सुठी का मालूमाती मवाद रखिजे, त अॻिते हली उहो जेको आहे उन तां चार पैसा माण्हू कमाए पंहिंजो वक़्तु सुठो गुज़ारे सघे थो, पंहिंजे घरनि जी सार संभाल सुठी करे सघे थो ऐं सुठी ज़िंदगी माण्हू गुज़ारे सघे थो। अक्सर करे 99% पंहिंजो जेको आहिनि माण्हू उनजी इन क़िस्म जी का तवजा कान्हे। ॾिसनि था जेके मज़ाया प्रोग्राम ॾिसनि था, फिल्मूं ॾिसनि था, गाना ॾिसनि था, ॿी इंटरटेनमेंट ॾिसनि था, हर क़िस्म जूं शयूं ॾिसनि था, लेकिन असांजे सिंधी नौजवाननि खे इन पासे तमामु हिकिड़ी घटि जेको सो तवजो आहे। असल में हक़ीक़त इहा आहे त इहे जेके प्लेटफॉर्म आहिनि, इन में टिकटॉक हुजे, फेसबुक हुजे, यूट्यूब हुजे या ॿिया जेके प्लेटफॉर्म इन क़िस्म जूं एप्लीकेशन प्लेटफॉर्म जेके बि आहिनि, इहे सभु ॿाहिरि जा आहिनि, असांजे मुल्क खां ॿाहिरि आहिनि, जिते कम जी इज़त आहे, कम जी वैल्यू आहे। उते जेकॾहिं माण्हू कमु करे ऐं हो ॾिसनि था त यार हीअ माण्हू महिनती आहे, सुठा सुठा इहे रखे पियो, चङा चङा माण्हू हिन जा जेके इहे सभु अथव शयूं ॾिसनि पिया, उनखे लाइक कनि पिया, पसंदि कनि पिया, त उनजो मुआवज़ो बि माण्हू खे मिले थो, जेको असांजे पाकिस्तानी रुपये में न आहे, डॉलर में आहे। ऐं डॉलर जॾहिं असांजा पाकिस्तानी रुपये में कन्वर्ट थियनि था त उहे अलाए घणा पैसा थियो वञनि। त मुंहिंजी हिन वीडियो जो मक़सदु इहो आहे त जेके बि असांजा सिंध जा नौजवान आहिनि ऐं मोबाइल, छाकाणि त मोबाइल त हुई ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो बणिजी चुको आहे, जेसिताईं इहा नथा हलायूं तेसिताईं सरे बि नथी, ऐं इंटरटेनमेंट बि आहे, सभु कुझु बि आहे, पर हिन जो जेको मस्बत पहलू आहे, यानी हिन जो जेका चङी ॻाल्हि आहे उहा इहा आहे। मुंहिंजी अॼु हिन वीडियो में पंहिंजे सिंध जे नौजवाननि खे इहा गुज़ारिश आहे त तव्हां मोबाइल सिखो, चैनल ठाहिणु सिखो, फेसबुक पेज ठाहिणु सिखो, वीडियो ठाहिणु सिखो, ऐं वीडियो कीअं ठाहिजे, इहे सभु एप्लीकेशनूं, इहे सभु ॻाल्हियूं इन मोबाइल में मौजूदु आहिनि। सिर्फ़ु तव्हांखे सर्च करण जी देरि आहे। तव्हां सर्च कंदा, उहा चीज़ अची वेंदी, उनखे डाउनलोड करे मोबाइल में उनखे वेही संजीदगी सां ॾिसो त इंशूर ते या कपकेट ते वीडियो कीअं ठाहिजे, उनमें आवाज़ एड कीअं कजे, ऐं उनजा जेके इफेक्ट आहिनि ॿिया उहे कीअं ठीकु कजे, उनजा रंग ॿिया हे हो कीअं, उहा सॼी चीज़ पई आहे, सिर्फ़ु सिखण जी देरि आहे। तव्हां इहा चीज़ सिखी विया त चैनल ठाहिण जूं वीडियो पयूं आहिनि मौजूदु, फेसबुक पेज ठाहिण जूं वीडियो मौजूदु पयूं आहिनि, हर क़िस्म जी मालूमात तव्हांजे हथ में आहे, तव्हांखे उहा इस्तेमालु करणी आहे। अगरि तव्हां मोबाइल हलायो था, पैकेज करायो था, महीने जो, हफ़्ते जो, 2 ॾींहंनि जो, 1 ॾींहं जो, त भले करायो, लेकिन घटि में घटि आस्ते 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 उन चीज़ खे सिखो त सही। पंहिंजो चैनल त ठाहियो, पंहिंजो फेसबुक पेज त ठाहियो, उन तां 4 पैसा कमायो त सही, पंहिंजे ख़ानदान जी सुठी किफ़ालत त करियो, पंहिंजो पाण खे सुधारियो त सही। ईअं ई सॼो ॾींहुं मोबाइल पिया हलाईंदा, उनमें टिकटॉक पिया ॾिसंदा, उनमें तव्हां फ़नी पिया ॾिसंदा, उन ते पिया खिलंदा, पिया ख़ुशि थींदा, खिलो, ख़ुशि थियो, इहा ज़िंदगी जी ज़रूरत आहे, इहा इंटरटेनमेंट आहे। मुंहिंजी हथ ॿधी अवां सभिनी जेके सिंधी नौजवाननि खे गुज़ारिश आहे त तव्हां मोबाइल खे सिखो। हीअ को पाकिस्तान जो फोरम न आहे, न को हिते जो प्लेटफॉर्म आहे, हीअ अहिड़नि मुल्कनि जो प्लेटफॉर्म आहे जिते कम जो क़दुरु आहे ऐं जाइज़ मुआवज़ो ॾियनि था, उहो बि डॉलरनि में। तव्हां डॉलर कमाए सघो था सिर्फ़ु मोबाइल खे लेकिन शर्त इहा आहे त तव्हां सिखो, संजीदगीअ सां, सुकून सां, आराम सां। मुंहिंजी सिंध जे नौजवाननि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजी अॻी वीडियो में चैनल ठाहिणु, वीडियो ठाहिणु, फेसबुक पेज ठाहिणु ऐं उनखे अॻिते वधाइणु, ग्रो करणु, इहो बि आउं हिन अॻी वीडियो में इंशाअल्लाह ताला रखंदुसि। त मुंहिंजी सभिनी खे गुज़ारिश आहे दोस्तो, तव्हां पंहिंजा चैनल ठाहियो ऐं सुठियूं वीडियो जेके बि तव्हांखे हथ अचनि, सुठियूं मयारी वीडियो उहे खणी उन ते रखो
ऐं उनखे अॻिते वधायो। सब्सक्राइबर तव्हांजा वधी वेंदा, तव्हांजा फॉलोवर वधी वेंदा, तव्हांजो वॉच टाइम आस्ते आस्ते वधी वेंदो। हिकिड़े महीने, 2 महीने, 3 महीने आस्ते आस्ते तव्हांजो चैनल मोनेटाइज़ थी वेंदो। जॾहिं मोनेटाइज़ थी वेंदो तव्हांजे अकाउंट में डॉलर अचणु शुरू थींदा। ऐं जॾहिं डॉलर अचणु शुरू थींदा त उहे जॾहिं तव्हां पाकिस्तानी रुपयनि में कन्वर्ट कंदा त घणो कुझु तव्हां कमाईंदा ऐं तव्हां दुआऊं कंदा। त मुंहिंजो हीउ निमाणो अर्ज़ु आहे सिंधी नौजवाननि खे त पंहिंजा चैनल ठाहियो, फेसबुक पेज ठाहियो। दोस्तो, अस्सलाम वालेकुम।